अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। हिन वक़्तु साईं मां उन जगह ते आहियां जिथां मां अमेरिका जो सफ़र शुरू कयो हुअमि ऐं बहरेन ई आहे हितां शुरू कयो हुअमि, पर हे उहा जगह ते आयो हुअमि जिथे बाबा असांजो इंटरव्यू थियो अमेरिका जे लाइ। उन जगह ते बस कमु हुयो, मीटिंग हुई, उहा थी वई ख़ैर सां। ऐं वधीक मां ॾेखारे नथो सघां उहे जायूं, छो त बाबा हिते सिक्योरिटी इन करे जेको बि कानून हुजे जंहिं बि मुल्क जो हुन जो माण्हू एहसास करे, ख्याल करे, फॉलो करे। पोइ छा थियो बाबा, वटि लॻी वियो आहे पार्किंग लॉट, पार्किंग पार्किंग पार्किंग। अचो त हाणे अॻिते वधूं। ऐं इहा शइ हमेशह ताईं यादि रखिजो, जंहिं बि मुल्क जंहिं बि जगह ते हुजो उतां जे कानून खे ज़रूरु फॉलो कयो, पोइ चाहे पाकिस्तानी छो न हुजे। मतिलबु असां वटि माण्हू न कंदा आहिनि, उहा हुननि जी मर्ज़ी आहे, पर असां कंदा आहियूं। ईअं न त कोई अड़ी करे या कोई कुझु चए, उन खां बहितर इहो आहे माण्हू कानून जो फॉलो करे। हाणे हेॾो मां त पुलिस जूं गाॾियूं बीठियूं आहिनि, मां नथो ॾेखारियां, दून ते कैमरा नथो चाढ़ियां, हरू भरू का थींदो आहे न। एहतियात ज़रूरी आहे बाबा। एहतियात ज़रूरी आहे। असांजे पोयां गाॾियूं बीठियूं त उन्हनि खे नाहे भरणो, ॿुधव। हरू भरू का पंहिंजे लाइ माण्हू पाण मसइलो क्रिएट कंदो आहे पंहिंजे अफ़ालनि जे करे। इन करे जिते मना हुजे उते माण्हू अहिड़ी हरकत ई न करे। उसूल नंबर 1, हिते गर्मी आहे, इन जे करे एसी हलाए छॾिजे। ॾेखारियां थो बाबा, ॾेखारियां थो। हिते गाॾियूं जाम आहिनि, ट्रैफिक थी वई आहे। जंहिं कम सां आयासीं उन में काफ़ी माण्हू आया, असां बि आयासीं। हाणे हलूं था पिया अॻिते। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जेसी आन हे साईं थींदा हितां अॻिते वधंदा। थोरो घणो ॾेखारींदोमांव, वधीक हिते नथो ॾेखारे सघां छो त हिते बाबा आहे सिक्योरिटी, ऐं सिक्योरिटी जो असांखे पूरो एहतमाम करिणो आहे। वालेकुम सलाम। पर हे उहो रस्तो आहे जिते मूंखे पहिरियों दफ़ो अमेरिका जो वीज़ो मिलियो हुयो। काफ़ी दोस्त पुछंदा न था तव्हां अमेरिका कीअं वियो। हे उहो रस्तो हुयो जिते मूंखे वीज़ो मिलियो। हिन वक़्तु साईं असां पंहिंजी US जी एम्बेसी आया हुआसीं बहरेन में। न मूंखे हितां अमेरिका जो वीज़ो मिलियो। तक़रीबन 12 सालनि खां पोइ हिते मां मोटियो आहियां, हिन रस्ते ते, न त विच में न आयो हुअमि। ॾाढी ख़ुशी हुई। पहिरियों दफ़ो आयो हुअमि, सिक्योरिटी हुई, सोचुमि अमेरिका नथो वञा, पर अलाए छा आहे, भउ थिए पियो। पोइ वरी पहिरें दफ़े न ॾिनो, हुननि जो एडमिन प्रोसेसिंग चेकिंग कंदासीं, तोखे चेकिंग कयूं। पोइ वरी हिकिड़े ॾींहुं शाम जो ईमेल आई, मुबारक हुजे भुट्टो साहब, तव्हांजो वीज़ा अप्रूव थी वियो आहे, पासपोर्ट जमा करायो स्टैंपिंग लाइ। अब पासपोर्ट जमा कराइण आयासीं, अञा बि यकीन न अचे बाबा अमेरिका जो वीज़ो मिलियो आहे, वर्क परमिट, बग़ैर कंहिं सिफारिश जे, बग़ैर कंहिं हुनजे, अलाह ॾिनो आहे। जॾहिं पासपोर्ट मिलियो न, मां जो अल्लाह, उन ते स्टिकर लॻियल हो अमेरिका जो। सॼी राति वेही करे ॾिठो हुयुमि। मां जो हल त दुनिया हिन जे लाइ साईं वीज़े जे लाइ लखें करोड़े रुपया माण्हू ॾियण लाइ राज़ी आहिनि। मुंहिंजो मालिक असांखे कुर्ब करे छॾियो। बाक़ी त बहरेन में पार्क शार्क कुझु बहितरीन क़िस्म जा ठहियल आहिनि, साफ़ सुथरा, न गंद न कीचड़। असांजी गाॾी किनी थी वई आहे, बाक़ी घर बर हिननि जा साईं भला आहिनि, सुठा आहिनि। शहर ॿाहिरि सिग्नल इहो साफ़ सुथरा आहिनि। हाली मां अंदरि ई आहियां, मेन हिननि जे रोडनि ते कैमराऊं लॻल आहिनि, उते मां तव्हांखे घुमाए फिराए न ॾेखारे सघंदो आहियां। अमेरिका त खुलियल खातो हूंदो आहे न, पर हिते थोरो
बंद खातो आहे, इन जे करे हुन बंद खाते खे असां ध्यान में रखंदे अॻिते वधूं था। ऐं हे साईं बहरेन जो झंडो ॻाढ़ो ऐं अछो कुझु अहिड़े क़िस्म जो आहे। कतर जो वरी मांगणाई आहे, पर हितां जो ॻाढ़ो आहे, प्योर ॻाढ़ो ऐं अछो। वालेकुम सलाम अदा, वालेकुम सलाम। तव्हांजो सवाल साईं हाज़िर हसन जान। वालेकुम सलाम भाउ मुंहिंजा नूनारी साहब कुर्ब। त साईं हे उहो मुल्क आहे जितां असां उड़न छू थी वियासीं। अॻे एतिरियूं बिल्डिंगूं न हुयूं, हाणे तरक़ी करियो आहे बि मुल्क, बहितरीन साफ़ सुथरो मज़ेदार, ॿुधव मज़ेदार। कुर्ब साईं दुबई खां। वाह साईं वाह, दुबई यार दिलि चए थी हिन दफ़े चकर हणा थोरो। दुबई थी वियो, ओमान थी वियो, वधीक ॾिसूं नसीब मुक़दर दाणो पाणी छिके आयो त हाज़ुर पहुची वेंदासीं, न त फ़िलहाल बहरेन में त आहियां ई आहियां। हितां ई ताईं वेझो मुंहिंजी पहिरीं ऑफिस आहे जेका मूंखे बहरेन वठी आई हुई, उहो तव्हांखे अॻिते हली थोरो नज़ारो करायां थो। बाक़ी नज़ारा कुझु अहिड़ा आहिनि। गाॾी ते साईं बिठियूं किरी पयूं आहिनि, हिन जे करे साफ़ नज़ारा थोरा न आहिनि, पर वरी बि तव्हांखे ॾेखारींदा ॿुधाईंदा हलूं था, कोशिशि कयूं था पिया। हिते साईं हो बि आई आहे फॉर्मूला 1 रेस, उन जो बि सीज़न हले थो पियो। ऐं बहरेन में जाॾे काॾे समुंड आहे, न जाइ कुंड ते वञो समुंड, छो त बहरेन हिकिड़ो जज़ीरो आहे, जज़ीरो नंढड़ो 30 बाय 60 किलोमीटर जो, एतिरो नंढो। इहा ज़िंदगानी। अरे तारिक भाउ HD आसमान न आहे, बिल्कुलु कबूतर वेठियूं सटिया आहिनि गाॾी ते, त HD आसमान काॾां ॿियो। हे रेगिस्तानी इलाइक़ो आहे, समुंड हूंदो, वारी जाम आहे, पोइ हिते किथे बाबा HD आसमान? उहो HD त अमेरिका में या पाकिस्तान जी ॿाहिराड़ी में, सिंध जी ॿाहिराड़ी में मिलंदो आहे। हिते बि गाॾियूं जाम आहिनि। हाज़ुर साईं हाज़ुर। हेॾो माण्हू भाउ गाॾियूं सिखनि था। ऐं हिते हिकिड़ो पार्क आहे अंसार गैलरी, हिननि जा बि काफ़ी बहरेन में काफ़ी मुंहिंजो कमु थियल आहे न। हेॾो पार्क हूंदो आहे, धारी पार्क, हाणे बंदि थी वियो आहे लॻे थो शायदि, या रिमॉडल थिए थो हिन खजनि जे पोयां। ऐं हिते साईं हे अंसार गैलरी, हे जेको शॉपिंग मॉल अचे थो, इन जो कंहिं वक़्त में सर्वे पाण असां कयोसीं, डिज़ाइन कयोसीं। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, मां शादी जी शॉपिंग हितां कई मां 2010 में, नव में सॉरी 2009 में हितां मां शादी जी शॉपिंग, कैमरा जेके शादी जा फ़ोटू कढिया हुअमि, उहा कैमरा बि हितां वरिती हुयमि। उन टाइम में नओं खुलियो, ऑफरां हुयूं, ॾाढो बहितरीन साईं अंसार गैलरी। हाणे ताईं कोशिशि कयां थो हुन जॻह ते वठी हलां जेका मुंहिंजी पहिरियों ऑफिस हुई, पहिरीं बहरेन में। पहिरें ॾींहुं असां एयरपोर्ट खां आयासीं सिधो पंहिंजी ऑफिस। तव्हांखे उहा ऑफिस अॼु ॿाहिरों ॾेखारींदुमि, अंदरि त उहे माण्हू न आहिनि, हाणे मटिजी विया आहिनि, पर कंहिं वक़्त में बादशाहती इंजीनियर थी हुते लहंदा हुआसीं। फरमान अली कलोड़ो सांगड़ खां, वॾी महिरबानी प्यारा। शेयर बाबा हिकिड़ो शेयर बि थींदो हले तव्हांजो त मज़ो अची वेंदो। बाक़ी हिते ताईं मिडिल ईस्ट में छड़ियूं खजूं जहिड़ा खैरपुर में घुमंदा था वतो, पर रोड रस्ता हिकु नंबर अथव। इहा खूबी अथव हितां जी।
खैरपुर वारा नज़ारा साईं। ठीक आहे। तव्हांखे साईं मां पंहिंजी पहिरीं ऑफिस जो ॾेखारियां हिन वीडियो में, पोइ इजाज़त वठां। जे हथे एतिरो कयो आहे, इहो नंढड़ो कमु हिकिड़ो ॿियो बि करे छॾियां अॼु, रिकॉर्ड ते ॻाल्हि अची वञे, चढ़ी वञे। जीअं ओ चाचा ख़्याल सां हिते वाह गाॾी ख़्याल सां हलाइणी पवंदी आहे। ऐं रस्तो सिधो सऊदी वेंदो आहे, इहो बि ॿुधाए छॾियां। हितां इन पुल खां साईं 15 खां 20 मिंट परे जी ड्राइव कयो त सऊदी बॉर्डर अची वेंदो आहे न, समदारी पुल। उते वरी हो दमाम खुबर उहो एरिया अची वेंदो आहे। असां साईं ख़ैर सां तव्हांखे पंहिंजी पहिरीं ऑफिस ॾेखारियूं, जेका हूंदी हुई तुबली में, ईसा टाउन में। बसि उते पहुचण वारा आहियूं। अची वियासीं, अची वियासीं, अची वियासीं, अची वियासीं। हे साईं तुबली जो एरिया, हिन जे पोयां ई असांजी ऑफिस तव्हांखे हली ॾेखारियां थो। हिते बि साईं अमेरिकन गाॾियूं जाम आहिनि, मोटरसाइकिलियूं। हाणे असांजो सिग्नल थी वियो ॻाढ़ो, त इन करे बीहारियो। बहरेन दवा वॾो मज़ो आहे साईं बहरेन में। उन माण्हू खे मज़ो ईंदो आहे जंहिंखे मतिलबु फस्ट टाइम पहिरियों दफ़ो जंहिं मुल्क में वेंदो आहे न, हुनखे उते मज़ो ईंदो आहे। असां हिते आयासीं, उन टाइम में 350 रुपया हूंदो हिन जो दीनार, न पाकिस्तानी 350। उहे बि ॾींहं हुया, शींहं हुया। हाय हाय वॾो मज़ो हो साईं। हाणे बि शुक्र अलहमदुल्ला। वालेकुम सलाम बाबा, वालेकुम सलाम। सिग्नल ते बीठा साईं, तव्हां हिते कमेंट करे था सघो, असां पढ़ी वेंदासीं तव्हांजा कमेंट। लख कुर्ब साईं। ज़िंदगानी कुझु बहरेन जी अहिड़ी आहे। हेॾे माना गल्फ में इहो आहे त उहा हरियाली उहो चिटो न आहे, छो त हिते वारियास हुआ धूड़ धुधड़ उॾंदी आहे पई न। तूफ़ान वारी वारा हिते वारिया तूफ़ान ईंदा आहिनि। अमेरिका में बर्फ़ जा तूफ़ान ईंदा आहिनि, हवा जा तूफ़ान ईंदा आहिनि। हिते वरी मींहं जा तूफ़ान ईंदा आहिनि, हिते वरी वारी जा तूफ़ान ईंदा आहिनि। पर साईं बहरेन नंढड़ो मुल्क, भलो मुल्क। वीज़ा महांगा थी विया आहिनि, आज़ाद वीज़ा। इन जी अपडेट ॾेई छॾियां दोस्तनि खे। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। वीज़ा महांगा थी विया आहिनि बहरेन जा, इहा ॻाल्हि अपडेट तव्हांखे ॿुधाए छॾियां। मां वीज़ा छपाईंदो न आहियां बाबा, इंफॉर्मेशन शेयर कंदो आहियां। वालेकुम सलाम। अरे मुंहिंजी जान समीउल्ला जान, समी बाबा कुर्ब। समी साहब ॾिसें थो न, दिलशाद हुसैन वालेकुम सलाम। कुर्ब तनवीर अली खान। त साईं ॻाल्हि कयूं पिया बहरेन जी। बहरेन हिते हिन जो हिन वक़्तु 750 रुपया हले थो पियो सिक्को न बहरेन जो। पर ईअं न सम्झिजो त हिते साईं 50,000 सम्झो दीनार पघार हूंदी, न। तव्हांजी पघार उहे सबन में ई हूंदी, जेतिरो माना स्किल हूंदो ओतिरी हूंदी पघार, न। सपोज हिते तव्हांखे 1000 दीनार अगरि पघार आहे त सऊदी में 10,000 रियाल हूंदी, दुबई में 10,000 दरम हूंदी, कतर में 10,000 कतरी रियाल हूंदी। पर कुवैत में ऐं बहरेन जो ऑलमोस्ट, या ओमान जो
कुवैत जो वधीक आहे थोरो 900 कुछ रुपया आहे मुंहिंजे ख्याल सां, या 850 आहे, ईअं आहे, 100 जो फ़र्क़ु हूंदो आहे। आफ्ताब साहब वॾी महिरबानी। त दुनिया में उहा ॿिए नंबर ते सिको हिन मुल्क जो आहे, बहरेन जो न। 750 रुपया हले थो, 740 या 750। माण्हू चवंदा आहिनि बहरेन में माना थोरो आहे फॾो, कुझु कान्हे बाबा। तव्हांखे ॾेखारियां थो, ॿुधायां थो, मज़ो लॻो पियो आहे। हा, तव्हां पाण हर त तव्हां ट्रेडियूं हूंदियूं, इटकियूं बिटकियूं हूंदियूं, पोइ त डंडो, पोइ त दुनिया जी कहिड़े बि मुल्क में जो पोइ त डंडो आहे बाबा। मां हाणे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, हिन वक़्तु मां वञा थो बहरेन में जेका मुंहिंजी पहिरीं ऑफिस हुई, जाथों मां एयरपोर्ट खां मीटिंग में वियासीं, मीटिंग खां पोइ हिन ऑफिस आयासीं, मानी खाई। मोहसिन अली चाचर साहब छा जो जवाब ॾियां प्यारा, हुकुम कर दिलबर। सिंध यूनिवर्सिटी कॾहिं ईंदव अब्दुल गफ़ार महर? साईं हाणे जॾहिं यूनिवर्सिटी नसीब थी अची वेंदासीं। अरे चांडियो साहब वालेकुम सलाम, लाडला वालेकुम सलाम, कुर्ब कुर्ब लाडला, गुल हिंगोरो। I am nursing student, can hunt the job in Bahrain and Kuwait, please guide me। अरसलान बाबा सवली ॻाल्हि आहे, मां तव्हांखे ॿुधायुमि न, पहिरियों कोर्स पूरो कयो न, उहो पूरो न थियो त नौकिरी कीअं मिलंदी। पहिरियों कोर्स पूरो कर, 6 महीना साल कम सिखो, या कोर्स सां गॾु ई कम सिखो हॉस्पिटल में, पोइ ऑनलाइन वेही करे बाबा अप्लाई कर। ठीकु आहे, मज़ो नथो अचे पोइ CV ॾेखार, जवाब नथो अचे पंहिंजी CV रिव्यू कराए, त उस्ताद कंहिंखां मां ग़लती त नथो कयां पंहिंजी CV में, पोइ ॾिस तोखे कीअं थी नौकिरी मिले। वालेकुम सलाम सैयद मुनवर साहब। काफ़ी नर्स बा, मेल नर्स ख़ासि करे असां वटि पाकिस्तान में ईअं सम्झंदो आहे छड़ो मायूं नर्सनि में नर्स हूंदी आहे, न बाबा मेल नर्स बि थींदा अथव। जेके ॿार तव्हां मेडिकल नथा करनि या टाइम गुज़रबा नर्सिंग कयो, उन्हनि जो बि फ्यूचर ब्राइट आहे। बाक़ी जे हाणे न कयो त पोइ मां बाबा कुझु नथो ॾेई सघां, पोइ मां बि कुझु नथो करे सघां। हे साईं कंहिं वक़्त में 2009 में असां हितां इन सिग्नल खां फिरी बिठियूं लॻियूं आहिनि, गाॾी किनी थी वई आहे यार, माज़रत हिन जे लाइ। हितां साईं असां हे बहरेन प्राइड जे भित में असांजी ऑफिस हूंदी, उहा तव्हांखे ॿाहिरां ऑफिस ॾेखारियां थो, छो त हाणे स्टाफ ॿियो थी वियो आहे, अमलो ॿियो थी वियो आहे, दुनिया ॿी थी वई आहे। हिन रोड ते ओ या साईं असांजी ऑफिस, वाह वाह। ॾेखारियांव थो त ॿाहिरां ॾेखारींदोमांव, अंदरि न वेंदा, त गाॾियुनि जा शोरूम वोरूम आहिनि। त साईं हाणे जेसि ताईं सिग्नल खुले, जोक शरीफ़ खां वॾी महिरबानी, आबिद अली साहब कुर्ब तव्हांजा अदा, ज़ाहिद खान महिरबानियूं मोहबतूं कुर्ब। दोस्तो हाणे कुर्ब थींदो हले तव्हांजे तरफ़ां बि बाबा, हिकु शेयर थींदो हले। शेयर जी हाणे घटिताई न आहे करणी बाबा, हाणे शेयर छिके रखो, शेयर शेयर शेयर। ऐं मां तव्हांखे मेमोरीज़ ॾेखारियां थो, दुनिया घुमायां थो, या जेतिरी थोरी घणी इंफॉर्मेशन आहे उहा ॿुधायां थो। छा थो कयां, शेयर ई त कयां थो। वॾी महिरबानी लगारी असलम बुरड़ो साहब सखर खां, वाह साईं वाह। साहिल मंज़ूर, अमीर बख्श खास केली, रज़ा हुसैन साहब वालेकुम सलाम साईं, वालेकुम सलाम। हिन वक़्तु साईं असां अहिड़े मुल्क में आहियूं जिथे हे ॾिसो रेंज रोवरां धूड़ दुदड़ थियूं वञनि थियूं पयूं, छो त असां हिन वक़्तु कंहिं अरबी मुल्क बहरेन में मौजूदु आहियूं। दी किंगडम ऑफ बहरेन, हे उहो मुल्क आहे जिथे असां पाकिस्तान खां ॿाहिरि निकितासीं, पहिरियों दफ़ो हिते आयासीं। उन टाइम बि मज़ो हुयो, अॼु बि मज़ो आहे अल्हम्दुलिल्लाह, छो त बहितरीन मुल्क आहे। दुनिया जी माना जंहिं बि कुंड में वञो बहितरीन मज़ो आहे। तव्हां पाण अगरि साफ़ हो न, अंदर में साफ़ हो,
हर शइ भली आहे। हाणे हिते बि अची जे मां चोरियूं कयां इटकियूं बिटकियूं कयां पोइ त टंग बुम न, पोइ माफ़ी मिलंदी त पाण सोचो कुटको सटको हूंदो न, बाठो हूंदो, बसि इहो चकर आहे। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम, लगारी साहब कुर्ब, रज़ा हुसैन, वॾी महिरबानी मोहसिन अदा, असां साईं घोटकी मिलो इंशाल्लाह। अरे साईं मुनवर शाह साहब कुर्ब कुर्ब, वॾी महिरबानी दुआ कुर्ब। मोहसिन खान चांडियो, आई एम वेबसाइट डिज़ाइनर, माशाल्लाह तमामु बहितरीन। अजा साहब कुर्ब कुर्ब कुर्ब। रुस्तम जतोई, वालेकुम सलाम रुस्तम साहब। सईद साहब कुर्ब 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 कुर्ब। बस अची पहुता आहियूं साईं, सिग्नल खुले, सिग्नल ते बीठा आहियूं पाण। कबूतरनि जी बिठियूं आहिनि यार, राति लाहे वयूं। ऐं हिते हो अमरीकी सिस्टम त आहे कोन, मशीन ईअं टपायूं आहिनि त गाॾी साफ़। हिते हो पाकिस्तानी सिस्टम आहे, हथ वारो। बसि साईं हाणे तव्हांखे ख़ैर सां पंहिंजो ॿाहिरों माशाल्लाह माशाल्लाह, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी दोस्तो। कुर्ब बाबा कुर्ब कुर्ब कुर्ब। पाण हाणे हलंदासीं पंहिंजे तुबली जो ऑफिस। तुबली जे एरिया में आहियां, बहरेन में, दी किंगडम ऑफ बहरेन। ॾाढो मज़ेदार, जंहिंमहिल अरबी में इहो ॿुधंदा न, दी किंगडम ऑफ बहरेन, मज़ो अची वेंदो आहे। बसि साईं कंहिं वक़्त में 2009 में असां बि हितां हीअं मुड़दा हुआसीं पंहिंजे ऑफिस ॾे वञण जे लाइ। हे ॾिसो मैक्लेरन गाॾियूं हुआ हिते, हिकु हिकु शोरूम हूंदो। हाणे हितां हीअं वञी लेफ्ट कंदासीं, हुते बकालो ईंदो, दुकान। दुकान माना जनरल स्टोर, हिते बकाला चवंदा आहिनि, माना जनरल स्टोर। हे मज़दा बज़दा जा शोरूम आहिनि, वॾा हुआ हिते। टू 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 टू। काॾे वई मुंहिंजी ऑफिस साईं, काॾे वई मुंहिंजी ऑफिस, काॾे वई मुंहिंजी ऑफिस, काॾे वई मुंहिंजी ऑफिस। काॾे वई मुंहिंजी ऑफिस, काॾे वई मुंहिंजी ऑफिस, काॾे वई मुंहिंजी ऑफिस। हीअ अथव मुंहिंजी पहिरीं ऑफिस, हीअ अथव मुंहिंजी पहिरीं ऑफिस, हीअ अथव मुंहिंजी पहिरीं ऑफिस। खोजी कोहजी कोहजी कोहजी, हीअ साईं असांजी पहिरीं पहिरीं ऑफिस, कोजी ग्रुप ऑफ कंपनीज़। ॿुधव, ॾाढी मज़ेदार, ॾाढो भलो माहौल, दुनिया ई अलॻि। ॿुधव, पाकिस्तान खां आयासीं, फर्स्ट टाइम हिते साईं अरबन सां कमु करण जो मौक़ो मिलियो, ब्रिटिशन सां कमु करण जो मौक़ो मिलियो। छो त हिते जेका सऊदी टेलीकॉम कंपनी आहे, उनजो ट्रंगी प्रोजेक्ट हुयो असांजी हिन कंपनी खे। ॿुधव, ॾाढी मज़ेदार ऑफिस हुई। हाणे माण्हू काफ़ी हितां शिफ्ट थी विया आहिनि, उहे पुराणा माण्हू न आहिनि रहिया, हिन जे करे अंदरि नथो वञा ॾेखारे सघां तव्हांखे, पर ॿाहिरों ॾेखारे थो। हिते ईंदा हुआसीं, पोइ हितां पाणी जूस बोतल हो, हुतां वठंदा हुआसीं। ओ इहो जेको कारो बोर्ड लॻल आहे न हितां, पोइ पंधु पंधु ईंदा हुआसीं वरी पंहिंजी ऑफिस। पंधु पंधु ईंदा हुआसीं पंहिंजी ऑफिस साईं। हिते बि आहियूं त थोरो अॻे करे पंधु पंधु ईंदा हुआसीं साईं। ॿुधव,
पंहिंजी ऑफिस हीअ हूंदी, हे पार्किंग लॉट त नंढड़ी मस्जिद हूंदी, ओ हीअ मस्जिद आहे हिते। ऐं हिन ते वेहंदा हुआसीं साईं फर्स्ट फ्लोर ते मथे। हिते अची गाॾी बीहंदी साईं असांजी पहिरीं ऑफिस बहरेन में, पहिरीं ऑफिस। इहा फोटो कढी छॾिया। ॿुधव साईं, इहा हूंदी पंहिंजी पहिरीं ऑफिस। ओया पार्किंग लॉट, हेठों हीअ नंढड़ी मस्जिद, मालिकनि जूं गाॾियूं हेॾे बीहंदियूं। ॾाढा भला माण्हू हुया साईं, बहितरीन। लाइफ जो तमामु भलो साईं टाइम हिते गुज़ारियोसीं। हाणे कैफे बैफे खुली आहे, न अॻे कैफे न हूंदो। गुड ईयर। हितां ईंदा वेंदा हुआसीं। 1.5 साल मां हिते कमु कयो आहे अपना बहरेन में, पोइ हितां वरी अमेरिका बि वञो। हाणे साईं तव्हां खां इजाज़त वठंदासीं। जिथे हुजो ख़ुशि हुजो, पंहिंजो परिवार जो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे वीडियो खे शेयर। अल्लाह हाफ़िज़।